नौशर फ़िरोज़ भट्ट सां ॻोठे रईस पुनल ख़ान खोसो जे रहवासी कामरेड नज़ीर अहमद खोसो SHO नौशर फ़िरोज़ जे ज़ुल्मनि खां तंग थी नेशनल प्रेस क्लब अची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त SHO बिला जवाज़ घरनि ते चढ़ाई करे चादर चौदीवार जो तक़दस पामाल कंदे मुंहिंजे नंढे भाउ मुला मुर्तज़ा खोसो खे खंबे खणी वियो आहे। 15 ॾींहं गुज़रण बावजूदि ज़ाहिर नथो करे। कुझु ॾींहं पहिरियां हुन 5 लख रुपया घुरिया पर ॾींहं में बि न ॾिना, 2 ॾींहंनि जे अंदरि बि न ॾिना। पोइ बि लाश मिलंदो। उनखां पोइ असां मजबूर थी हाई कोर्ट में 491 जी पटिशन दाख़िल कई आहे। उनखां पोइ वरी राति पुलिस टालासाण करे असांजे घरनि में घिड़ी भञ ढाव करे वरी पेट्रोल पंप ते वियो। उते मज़दूरनि खे गार खंद करे ॻरा नतीजा भोगण जो चई वियो आहे ऐं चयो त केस तां हथ खणनि न त तोखे बि ॻरनि केसनि में चालान कंदसि या पैसा ॾे। मां IG सिंध DIG सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान हाई कोर्ट सिंध ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीम खे अपील था कयूं त ख़ुदारा हिन ज़ालिम SHO मुनीम लाड़क के ख़िलाफ़ कदम खणे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजे भाउ या मूंखे कुझु बि थियो त उनजो ज़िम्मेवार मुनीम लाड़क हूंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।